कोशिश नाकाम थी वई। IMF पारां पाकिस्तान लाइ कर्ज़ जी किस्त मंज़ूर थी वई आहे। IMF पाकिस्तान लाइ कर्ज़ प्रोग्राम तहत किस्त जी मंज़ूरी ॾेई छॾी। IMF जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड पारां कर्ज़ जी किस्त जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। इहा अहम ख़बर आहे, नाज़रिन सां शेयर कयूं पिया। IMF जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड $1 अरब जी किस्त जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रिन सां शेयर कयूं पिया। भारत जी कोशिशूं नाकाम थी वयूं। IMF पारां पाकिस्तान लाइ कर्ज़ जी किस्त मंज़ूर करे वरिती। नवाले सां आगाह कयूं पिया। IMF पाकिस्तान लाइ कर्ज़ प्रोग्राम तहत किस्त जी मंज़ूरी ॾेई छॾी। IMF जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड पारां कर्ज़ जी किस्त जी मंज़ूरी ॾिनी वई। IMF जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड $1 अरब जी किस्त जी मंज़ूरी ॾिनी आहे। इन हवाले सां आगाह कयूं पिया। अपडेट कंदा रहूं त भारत जी कोशिशूं नाकाम थी वयूं। IMF पारां पाकिस्तान लाइ कर्ज़ जी किस्त मंज़ूर करे वरिती। IMF पाकिस्तान लाइ कर्ज़ प्रोग्राम तहत किस्त जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। IMF जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड पारां कर्ज़ जी किस्त जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। अहम ख़बर ॾियूं पिया नाज़रिन खे। IMF जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड $1 अरब जी किस्त जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे।